तू गुनाह करे करे थक जी पौंदे करम आवाज में अचण वारा रब माफ़ी दींदे को न थकबो आ। अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह। इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल यक़बलु तौबतल अब्द मा लम युग़रग़िर। हबीबन फरमायो जैसी सकरात जा गरगरा नथा अचन तेसी तौबा जो दर खुलियल आ। जेॾी महिल बि माफ़ी वठंदो रब बख़्शे छॾे। तवज्जो जो आवाज़ चलो हेॾे मुतवज्जो सुनो। सकरात अल्लाह शल महफूज फरमाए, बुरे मौत खां अल्लाह शल महफूज फरमाए। मदीने वाले साईं फरमायो सकरात जी हिक सट इज़राइल जो साह कढंदो आ, हिकड़ी सट सकरात जी हेॾा जिस्म ते 70 तीरन ऐं तलवारुनि जा घाव पवन। हिकड़ी सकरात जी सट अञा दर्दनाक। अल्लाह शल माफ़ी दे, अल्लाह शल बुरे मौत खां बचाए। अल्लाह का माफ़ी वठो, अॼु माफ़ी वठ मौला, अहिड़े बुरे मौत खां बचाए। मदीने वाले साईं फरमायो जॾहिं मयत खे ग़साल गुस्ल ॾींदो आ, ओ मुल्ला जॾहिं वेचारींदो आ, जॾहिं उन जा पासा बदलाईंदो आ, वो मयत दाह करे चवंदो आ, ओ मौलवी साहब मूंखे लोटा न ॾे, मुझे जिस्म के घणा लोटा न दे, मुझे सकरात सकल जिस्म तुझा लोटा बर्दाश्त नथो करे। मदीने वाले साईं फरमायो जॾहिं गुनहगार जो मयत खयो वेंदो आ, उन जे जिस्म जे मथां अज़ाब कुत्ते जी शिकिल में मथां अचे वेठो। दाग करे चवंदो आहे जानवर खे त मुंहिंजे मथां परे कयो। अल्लाह असांखे बुरे मौत खां बचाए। मदीने वाले साईं फरमायो जॾहिं गुनहगार खे कब्र में विधो वेंदो आहे, जॾहिं जहन्नम जी बाहि उन जे लाइ खोली वेंदी आहे, सुवालनि जा जवाब न थींदो आहे, रब फरमाईंदो आहे हिन जे हेठां बाहि ॿारियो, हिन जे मथां बाहि ॿारियो, हिन जी सेरां जी बाहि ॿारियो, हिन जी कब्र खे सोढ़ो कयो। फरमायो बदकार जी कब्र एडी सोढ़ी थींदी आहे जो उन पासराटियूं में मिली वेंदियूं। अस्तगफिरुल्लाह। मौला असांखे कब्र जे अज़ाब खां बचाए। मौला मदीने वाले साईं सदके असांखे कब्र जे अज़ाब खां बचाए जाए। मदीने वाले साईं फरमायो जे जो उनखे कब्र में अज़ाब थींदो आहे, दाह करे चवंदो आहे, ओ आइगो खे बचाइण वारो। हिते त को माण्हू मसलो ते राज पहुची वेंदा, अदा मां तुंहिंजो ख़ैर को आहियां। करमाबाद वारो कब्र में यार को सॾु ॿुधण वारो न हूंदई। छो बेफ़रमान थियो आई अल्लाह जो, छो रब जो बेफ़रमान थियो आई यार, छो अल्लाह जो दर छॾियो अथई। हया कर रब जो, उहो ॾींहुं अचण वारो अथई जो तोते बि मण मिटीअ जा पवंदा। हिते जेके यार दोस्त बच्चा ॿार तुंहिंजे जिस्म ते कख न सहन, कब्र में पूरे लताड़े लतूं हणी हलिया वेंदई। फरमायो कब्र वारो चवंदो, ओ चाचा, ओ पुट, ओ अदा, थोरी देर त मुंहिंजी कब्र ते बि, पर को सॾु ॿुधण वारो न हूंदे। पर खुदा जी इज़त जो कसम आहे, मुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं फरमायो सभु छॾे विया हू न छॾींदो, सभु छॾे विया हू न छॾींदो, ओ साणी थींदो सीर अंगण ते ईंदो मोहम्मद मीर, अंगण ते ला ईंदो मोहम्मद मीर, ईंदो मोहम्मद।